उमर पुट साईं न कंदो त असांजी इज्जत जे मथां को आंगुरियूं थी सके तो त तुंहिंजी इहा सोच सही हुजे, पर पुट मूंखे नथो लॻे त मुंहिंजो खून एतिरो बेगैरत थी सके थो। चाचा, मां बि इहो ई चाहियां थो त खुदा करे मुंहिंजी सोच ग़लत निकिरे, पर ग़लत बि कीअं थी सघे थी जॾहिं त रबूअ जो को बि ॾस पतो नथो पए। पर हिन वक़्त ताईं तव्हां रबूअ जी जांच दोस्तनि यारनि वटि कई आहे? थी सघे थो त रबू दुश्मननि जे वर चढ़ी वियो हुजे। दुश्मन? कहिड़ा दुश्मन? कंहिंजे वर चढ़ी वियो हूंदो चाचा? मां हुन जी किथां जांच कयां? पुट उन्हनि पुलिस ऐं कमदार आया हुआ ढोलण जे ॾस ते, छो त कमदार राणीअ खे सुञाणंदो ई नाहे। जेकॾहिं पुलिस जे वर चढ़ी विया त पोइ इहा ख़बर ढोलूअ खे ज़रूर हूंदी। पुलिस जे रुख नाहिनि चढ़िया चाचा। मूं सारंग खे थाणे ते मोकिलियो हो, उते उन्हनि जो को बि ॾस पतो कोन थो मिले। पुट जेकॾहिं पुलिस जे वर चढ़िया हूंदा त पुलिस उन्हनि खे पाण वटि न, बहावल ख़ान पंहिंजे क़ैद में हुननि खे बंदि रखे छॾियो हूंदो। पुट, जांच करण में हर्जी कहिड़ो, कोशिश करे त ॾिस न। ठीकु आहे मां सुभाणे इहा बि जांच करे थो ॾिसां। देर न कयो पुट, तव्हां पंहिंजी कोशिश करे वठो। हाणे वली दादा आऊं वञां ई थो, पर अहिड़ी ग़लती न कजां जो सुभाणे वॾेरो उहो शर कंदी जो तूं मूं खणी हलण जहिड़ो ई कोन रहंदे। का ॻाल्हि ज़रूर आहे जेका तूं मूंखां लिकाई। का ॻाल्हि कोन्हे मुला दादा। न दा, जीअं ई जानवरनि सां मिली आयो आहे न, मुसलसल परेशान रही थो। का ॻाल्हि ज़रूर आहे जेका तूं मूंखां लिकाई थो। ॿुधाए अदा, ॿुधाए। भावल ख़ान को गंद त नाहे कयो? ॿुधाइण मां छा मिलंदो? जेकॾहिं मां तोखे ॿुधाईंदुसि त छा तूं पंहिंजे ज़िद तां लही वेंदे? ज़िद? कहिड़ो मुंहिंजो ज़िद आहे? अरबेली। अरबेली हाणे सभिनी जो ज़िद बणिजी चुकी आहे। तूं बरबेली लाइ जान ॾियण लाइ तयार आहीं, होॾां रबू बि। ऐं हाणे बावल ख़ान अरबेलीअ खे मोटाइण लाइ सभु हदूं पार करे चुको आहे। कहिड़ियूं हदूं अदा? ॿुधाए ॿुधाए त न बावल ख़ान अहिड़ो छा कयो आहे जंहिं लाइ तूं एतिरो परेशान थी वियो आहीं? छा ॿुधाए, छा ॿुधाए? तूं ज़िद तां त मुंहीं कोन लहंदे न, जो अरबेली खे वापसि बहावल ख़ान ताईं मोटायूं। अदा, तोखे कसम आहे मुंहिंजे जान जो। ॿुधाए ॿुधाए त हिन बावल ख़ान छा कयो आहे? जेकॾहिं ॿुधण चाहीं थो त ॿुध। बावल ख़ान पुलिस जी मदद सां राणीअ खे पाण वटि खणाए वियो आहे। छा? हा मौला दादा, इहो सच आहे। ऐं जानूअ वारा इहो ई नियापो खणी आया हा। बावल ख़ान एडी छिछराए ते लहींदो जॾहिं असां परावन नंगनि में हथ विझी सघूं था
त पोइ बावल खान जा के हथ बधा त न आहिनि न। केड़ा शर्त रखिया था सदा? हिक हफ्ते अंदर जेकॾहिं असां अरबेलीअ खे बावल खान जे हवाले न कयो न त बावल खान राणीअ जो निकाह जानूअ सां कराए छॾींदो। न भेण, न साफ़ कर इन जख्मन के। जेकॾहिं तुंहिंजी इज्जत बचाइण ख़ातिर हीर तो वहे थो न भेण, तो वण ॾे हिनखे। अदा हिन वक्त त तू मुझे हिफ़ाज़त करी थो, पर अल्लाह न करे जेकॾहिं तोखे कुछ भी थी पियो न, मां त हिन ज़िंदान में जी कान सघंदसि, न जी सघंदसि मां ज़िंदान में। अल्लाह ही न करे भेण, तो तोखे कुछ थिए। जेकॾहिं तोखे कुछ थी वियो न त मां सौट खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। सॼी ज़िंदगीअ लाइ सौट जो मयारी बणिजी पवंदुसि। जेकॾहिं मां मरी बि पियुसि न त ख़ैर आहे। बाक़ी भेण, तुंहिंजे हितां ज़िंदा वापसि वञण ज़रूरी आहे। अल्लाह कंदो भा त असां हिन ज़ालिमनि जे हथनि मां सही सलामत निकिरी हलंदासीं। अल्लाह कंदो भेण, बस तू पंहिंजे इरादे ते मज़बूत रहिजांइ। मूंखे मारे छॾनि न त भल मारे छॾनि, पर मुंहिंजी तकलीफ़ ॾिसी भेण उन्हनि जे अॻियां हार न मञजाए। जेकॾहिं भेण तो हार मञी न त रब बुरी पवंदो। तो खेके चयो त इहो वञी कमु कर। हाणे त रैस बि ॻोठ में रहण कोन ॾींदो ऐं रुस्तम वारा बि पाण ॾे अचण कोन ॾींदा। ओ बा ज़ोर जे अॻियां ज़ारी आहे, मां शौक़ सां थोरी वियो हुउसि। तो छा गॾु रहण वारे खतरे खां ख़ाली न आहे। मां सम्झां थो तूं असांखे माराईंदे, इन जे करे तूं निकिरे थो। निकिर निकिरा हितां, ॼण तुंहिंजी ज़मीन ते बीठल आहे। ख़बर सम्झा पंहिंजे छोरे खे ना हक़ मुंहिंजे हथां मरी पवंदो। मां ॿुधायांव थो। तूं मूंखे मारी दे, तूं हल। बाक़ी छॾण ॾींदुसि। पोइ बीठा छो आहियो? विझो भाकुर, ॾिसां त केरु थो ॾाढो थिए। वारे मुंहिंजा मोर बाबा वाह, तूं त मुंहिंजो दुश्मन ई, पुट जो दुश्मन। अरे छोरा, तो त मूंखे पिनण जहिड़ो करे छॾियो आहे। जॾहिं खां निभागा जायो आहीं त मूंखे सुख जो गिरह बि नसीब कोन थियो आहे। अरे हेॾे ख़बर पोइ हिन भाग जी निशानी पाण सां गॾु खयो थो अची। अॼु मां हिनखे पूरो कंदुसि। उफट मारंदुसि। मरी ये ढोलण अकल पी न विझ। अदा जेकॾहिं हाणे असां शेर खान वारनि खे भॼाए न कढंदासीं न त हू असांखे नुक़सान पहुचाए सघनि था। जॾहिं असांखे हुनजे ठिकाणे जी ख़बर बि पइजी वई आहे त पोइ एॾी डर छो? मूं डर नाहे ॾिनी। मां परेशान आहियां त सिर्फ़ अदीअ जे करे। अदा पहिरियां जेके दुश्मन घर में घिड़ी आया आहिनि उन्हनि जो सोच अदा, उन्हनि जो। बाक़ी अदीअ खे पंहिंजी हालत छॾे ॾे। न मौला दादा न, असां अदीअ खे हुन जे हालत छॾे नथा सघूं। बावल खान अहिड़ो गंद कंदो जो असां कंध खणी घुमण जहिड़ा न रहंदासीं। मासा साईं, बावल खान जे क़ैद मां राणीअ खे आज़ाद करणु सवलो कमु नाहे।
जेकॾहिं बहावल खान खां असां राणीअ जी घुर कईसीं त बहावल खान उन जे एवज़ असां खां अरबेलीअ जी घुर कंदो ऐं वरी मासात मोलादात कॾहिं न चाहींदो त अरबेली बहावल खान जे हवाले कई वञे। मूंखे बहावल खान जे हवाले करण सां जेकॾहिं तव्हांजा मसला हल थियनि त मूंखे को एतिराज़ कोन्हे। धीअ खे छॾाइण असांजो मसलो आहे, तुंहिंजो न। असां रब रुस्तम वारनि वांगुरु न आहियूं जो नंगनि जा सौदा कयूं, हिकु ॾेई ॿिए खे आज़ाद करायूं। मौला दादा, इन्हे खां सवा ॿी का वाट बि नाहे रही। हा, मां अरबेलीअ खे पंहिंजी ज़ाल तस्लीम करे चुको आहियां। हाणे हीअ असांजे घर जी इज़त आहे। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आया था। जेकॾहिं तूं चाहीं थो न त अरबेलीअ खे बहावल खान जे हवाले करे ऐं अदी राणीअ खे वापसि आणिजे त मां तोखे कोन रोकींदुसि। ही हाणे अरबेली जो हथ तो हवाले आहे। हिन जी किस्मत जो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। माई खणी जो इन्हें निभागे असां सां रियायत कई आहे, पर हितां बची निकिरण बि मुश्किल आहे। जेकॾहिं न हितां ज़िंदा बची निकिरी वई ईअं सम्झजाए त नई ॼाई। खुदा खुदा कर साड़सड़ी छो थी सत भिराईअ जो साह कढी कोन थी साह कढा तो जो। हाणे इहो सोच त हितां निकिरूं कीअं। हितां भॼण जो तरीक़ो बि ॻोल्हियूं, पर मां निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी सां न ते मुझे हूंदे हे हितां लाइ कीअं निकिरंदियूं। हिते मुंहिंजो न को ओही न वाही, हितां निकिरण में मुंहिंजी केरु मदद कंदो। जेकॾहिं न ख़बर ताईं ख़बर पची वञे ऐं हिते हिकु चकर मिली वञे पोइ मां हितां भॼण जो बहानो ॻोल्हे छॾियो आहे। ख़बर सां मिलण लाइ तूं हितां बखर वठण जे बहाने ॿाहिरि निकिरी सघी थी। हा, ईअं बि आहे, पर जेकॾहिं मां हितां ॿाहिरि वियसि न त रही सके पूरो पूरो छक पइजी वेंदो, ऐं जे तूं ॿाहिरि वञ त पोइ छक कोन कंदो। वॾी का साड़सड़ी आई माई मूंखे मारण जा मनसूबा पिछाई। हूअ वरी रहिसो कहिड़ो तोखे ज़िंदा छॾींदो। अञा मूंखे हितां बची निकिरण जो कुझु न कुझु आसरो आहे, बाक़ी तोखे त पक मारे ई मारे। अहिड़ियूं त ॻाल्हियूं न कर साड़सड़ी, मां कोशिश कयां थी। हाणे तूं हीअ कर, तूं कोशिश कंदी रहो, मां घड़ी खन सोफे ते वेही ॾिसां, हेॾे बि नज़र कजाए त मचा ॾाइण अची वञे। कुझु त एॾो शौक़ु आहे न माई खे सोफनि ते विहण जो। हाय अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम पुत्र। किथे इहा फायरिंग जबल मथां न आहे। समझा थो त जबल खतरे में आहे।
हल शेर खाने की तीर हल वारो कर। संभालो पाजा पाण के फाड़ियो लिखी वार थाकियो। संभाल पाजो पाण के वली दाता। संभाल मेरा दाता। संभाल हबीबा। हमजा, ओ हमजा। तो भाई, अरे मुझे तो क्या आसमान ते पे गोलियो। हमजा, हमजा, इथे में तो मां तो क्या आसमान में पे गोलियो। पर तुझी सत्ता भिराई ते जमीन ते आहे, तो आसमान ते छो थे गोलियो। ओ बात तो बंद कर, मखन वञई। सामू ॾिस, इश्क तो लैला मजनू जो हूंदो हो। अरे पापन हीर रांझे जो इश्क थी। ही तो मूंखे सत्य ई गोलो था लॻनि। एतिरा ॾींहं काथे हीअं मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी भलड़ी सुहिणी जलेबीअ वांगुरु इंगड़े विंगड़े तोखां सवाइ हमजे जो मथो सफ़ा फिरियो पियो, दिमाग़ कमु न पियो करे। ॾिठो त मैं हाणे अल्लाह ख़ौर थो थी वियो। कुझु चई न हमजा, इहो न पुछ त मुंहिंजे मथां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि। इहो वक़्तु न आहे ॿुधाइण जो। हिन वक़्तु मां रईस जे हवेलीअ में क़ैद आहियां। चोरी निकिरी हिते पहुती आहियां। त पोइ अचु मुंहिंजी मिठड़ी, हितां सफ़ा भॼी था हलूं। हो साम्हूं त ॾिस, ज़ालिम अचनि था। हिन वक़्तु तूं वञ, शाम जो हवेलीअ जे दर ते अचिजांइ, पोइ मां तोखे ॿुधाईंदसि त पाण खे हितां कीअं निकिरणो आहे। पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ, तोखे कुझु थी पियो न त हमजो वेठे वेठे पंचर थी पवंदो। पोइ वरी टाका हलाइणा पवंदा, वरी मछा लोर। तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, आउं हलां थी हाणे। हल हल हल, उड़ान मारियो। भॼो भॼो रे।
शेरखाना जबल जी का भी खबर न थी पए मुंहिंजो अंदाज़ो आहे त जबल ज़ख्मी थी पियो आहे अल्लाह जबल जे सिर ॾांहुं ख़ैर करे पर आख़िर जबल वयो केॾांहुं थोरो सोच शेरखाना जेकॾहिं ज़ख्मी थियो हूंदो त कंहिं तरफ़ वियो हूंदो जेकॾहिं जबल मामूली ज़ख्मी हुजे हा न त पोइ असां ॾांहुं ज़रूरु अचे हा लॻे थो त घाव वॾो अथसि पोइ इन करे मथां घर वियो हुजे उते ई हुनजो इलाज थी सघे थो ऐं असांखे जांच करणी पवंदी छो त मोर बि उते ई आहे तूं हिते ई रहजांइ मुराद मां जांच करे सुभाणे मोटी ईंदुसि कसम सां साईं मां कूड़ कोन थियणा इहा भागन भरी वॾी शैतान खणी मुंहिंजी पुफिया त छा कंदी पर चवंदसि सच जेसी ताईं इहा शैतानगिरी करे को मसलो खड़ो न कंदी न तेसी ताईं चुप करे कोन वेहंदी साईं मुंहिंजो चवण मञो त इन्हनि ॿिन्हिनि पोड़ियुनि खे कोठीअ में बंदि करे छॾियो हाँ साईं ही असांजे रोकण जूं न आहिनि सुभाणे जे निकिरी वञनि न त पोइ असांजे मथां ॾोह न ॾिजो मूंखे उन्हनि जे मथां एहसास थो थिए इन करे मूं उन्हनि खे छॾियो आहे भॼी वेंदियूं त वेंदियूं काॾे साईं पुफी हितां भॼंदी कोन पर का न का शरारत करे तव्हांजे लाइ को मसलो खड़ो ज़रूर कंदी हाणे जेकॾहिं अहिड़ी का बि शरारत कई न त गोली हणण खां सवाइ न छॾींदोमांसि साईं पोइ कमरे में बंदि छो नथा कयो ॾिठी बहावल खान जो को बि ॾोह कोन अथई सॼी शैतानगिरी इन मुंहुं वारी छोरीअ जी अथई तॾहिं त चवई थी साड़ सड़ी त पहिरीं इन्हे जो किथे बंदोबस्त करे मां चवां थी हाणे सभु कम छॾे मूंखे हिन छोरीअ जो बंदोबस्त करणो पवंदो ॿिनि ॾींहंनि में तो तड़ाए थी कढरायांसि पई तव्हां परेशान न थियो जे हाणे ग़लती कयूं त हुननि खे माफ़ी न मिलंदी अपा ढोलण तूं हेॾे वञ मां हेॾे वञा ॾिसां त कंहिंजे पोयों थो अचे पापा मूंखे ख़बर आयो मुंहिंजो दुश्मन आहे मुंहिंजे पोयों थो अचे तूं हिकिड़ो कमु कर हा अचे वठ ही खाईंदो बि वञ ऐं कम खे पटियूं बि वञ हल साजे दिलनि ते ज़ख़म लहे तूं पाणी पियो दे हल अरे छॾियो रानी रब्बू मरी पियो न इन कुल तुंहिंजे गिचीअ में आहे असांजे में न मुझे मुर्शिदा इज्जत के रखो तो माफ क्यों रखो के रब्बू के तो माफी मिली सगाई थी पर वो तू पंजो राज को ॾेखार मां मरी तो सगा थी पर तो सा निकाह कदे बे कोने कदस लाज़मी ना तू मुसा निकाह करी तो हिनन जवानन मां को हिकिड़ो को पसंद करे जानू तो पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे मूंखे छॾे तूं रबड़ू पंहिंजी सोच जानू जिन थाई जिन जंहिंजो पिया पवंदो न त मारींदो आहे या खारींदो आहे पर तोखे त मारींदो ई मारींदो तूं हितां जिंदा नथो वञी सघीं जानू जिन खुदा न मारे तूं छा मारींदे बल मूंखे खारे छॾ मारे छॾ
पर मुझो सौट तोखे जिंदा कौन छड़ींदो। अकबर अन्या न रब्बूअ जी ज़बान हलई थी। एॾो त कुटियोसि ज़बान ई बीही वञेसि। चाव दीव्या त्या पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो अलाए छो असांखे नथा हाण